भी कुछ आयूं ओ सुना असी भी कुछ आयूं असी भी कुछ आयूं ओ भेनर असी भी कुछ आयूं दुनिया के ॾेखारींदासी ओ दुनिया के ॾेखारींदासी चीज़ असी ठायूं असी भी कुछ आयूं ओ भेनर असी भी कुछ आयूं असी भी कुछ आयूं ओ भेनर असी भी कुछ आयूं अंदर आहन लिकल असामी शाह सचल सामी रूहल अल्लाह रखी भागी जीवनी कवर चंद्र ब्रह्मानंद रांझल गायण नचण सीधा चायूं गायण नचण सीधा चायूं असी भी कुछ आयूं असी भी कुछ आयूं ओ भेनर असी भी कुछ आयूं असी भी कुछ आयूं ओ सुना असी भी कुछ आयूं अकुल फहम सामी असा अंदर आत्म बल आहे हर मिसाइल हर मुश्किलात जो पंहिंजे हथन में ही हल आहे बुज़ुर्ग ॾेह जा ॾाहा ॾायूं बुज़ुर्ग ॾेह जा ॾाहा ॾायूं असी भी कुछ आयूं असी भी कुछ आयूं ओ सुना असी भी कुछ आयूं असी भी कुछ आयूं ओ भेनर असी भी कुछ आयूं चाहींदे छो कुछ न करियो था अन्या भी ख्वाहिश रवा दवा सब कुछ हूंदे कुछ भी नायूं दिलुन अंदर जज्बात जवा नए जीअण लाइ नगरी ठायूं नए जीअण लाइ नगरी ठायूं असी भी कुछ आयूं असी भी कुछ आयूं ओ भेनर असी भी कुछ आयूं असी भी कुछ आयूं ओ सुना असी भी कुछ आयूं अजणा ताईं केरु आयो कोन्हे दादू अची वेंदा पुट हूअं त हिन में त सभु अची वेंदा आहिनि पुट दादू अची वेंदा अलजे मेरा दिया अलजे के तारा दिया अलजे मेरा दिया अलजे के भगत साहिब अचो अचो कोई बता कोई फकीर बाजी गरजी बाजिया मेरा दिया भाई शायर साहब के किथे छड़ी आया शायर हो बाबा वो भी दो कदी जोर सा कर
ताई मुझे पक्को आए तो अरे तवा कयो याद मुके अची थियुसि हाज़िर एतिरे कदुर जो पंहिंजी जोए खे बिसारे वेठो हेॾा मां तव्हां सां गले जी घंटी वांगुरु कढायां तूं गिनती कोन आई पर मंड जो वॾो गिंड आहे गिंड कीअं बाबा पुष्पा मौज में? हा भाऊ हिकु ॾींहुं तव्हां वटि नथा अचूं त असल मोगा थी था पोइ अरे हाँ यार तुझी उस सिंगर जी मिठाई पकोड़ा उन्हें तो एरी दा ठहरी हुई है जो बस गाली ने पूछा तो चओ न त हिते बकरिन वांगुरु दर दर करे रहींदा अरे माण्हू खे त कर्ज़ लाइणो अथव जो खाई करे उगाड़नि वेठा आहियो ईअं न आहे भाभी चवंदा आहिनि मन मिलियो यार सां भले भले थियो भलू मल वाह अरे महबूब त ॿिया बि घणेई पर दिल पर हिकिड़ो ई वेलू मल चाड़ियो यार चोॾे लते अॼु लॻे थो ॿियो को बकरो कोन मिलियो अथव मिलियो है ना किथे आहे तू जो आई हिन ते अर्ज़ु कयां हाँ ॿुधाई हिन ते अर्ज़ु कयो अथमि ॿिया त घणेई मिलिया पर मिलियो न को ढोलण घणेई मिलिया पर मिलियो न को ढोलण रेलू करे वाका पे कयमि साम्हूं बीठो आहे दिल भर यार ॿुधो ये ठरा ठका त हलंदा रहंदा भला कुझु चपे चूरो जो बंदोबस्त कयो त हिकु न यार ॾिठो है न भाऊ आखिर अची वियो पंहिंजे पेट पूजा जे ॻाल्हि ते सभागी ये तो तू आहे मिठी झेरी माखी पर छोटी करी सबने ये सानो मुझे पत पाखी गंगा भेण ही माणा मूसा न कंदो त छा तुंहिंजे पुट ऐं नुंहं सां कंदो भाई पुष्पा इन खिलणीअ खे अंदरि वठी वञ न त ही भगत साहिब ईअं ई पियो चक पाईंदुसि भाऊ न त ही भाऊ असांजे खिलणी खे रुआरे रुदाली बणाए छॾींदा ॿुधो किचन में सब रेडी अथव खाली खणी अचण जी देर आहे हाँ जल्दी कयो दादू हाँ पुट दादू के चओ ना त पैसो लॻो पट ता सॉन्ग गाए ॿुधाए हाँ दे तोखे हिकु छा घणेई सॉन्ग ॿुधाईंदासीं पर छो छा आहे तबियत नासाज़ थियण जे करे अटकनि मां नचां बि न आहियां बि न यार ॾाढो नसीबनि वारो आहीं अहिड़ी सभा जी गुॾड़ी मिली अथई हीअ गुॾड़ी सिर्फ़ु तुंहिंजे अखियुनि जो तारो न आहे असांजे नेरनि जो नूर बि अथई अॼु जे रीमिक्स जे बाप जे ज़माने में फरमाइश थी करे पैसो दुम पट था चिंता न कर पुट मां नथो ॿुधायां त छा थियो पंहिंजी खलड़ी आंटी की छा न उहा ॿुधाईंदे सॉन्ग गाए ॿुधाए हा ॿुधाई हा पुट छो न हाँ ॿुधाई स्कूल में तो ॿारनि खे सेखारींदी आहीं पुट तोखे बि ईंदो आहे न तूं बि ॻाए पैसो लॻो पटता पैसो लदम पटता पैसे वरतुम गाओ गाओ ॾिनो गाय खे गाए ॾिनो खीर खीर ॾिनो अम्मा खे अम्मा ॾिनो लोलो लोलो ॾिनुम कांव खे कांव ॾिनो खंभ खंभ ॾिनुम राजा खे राजा ॾिनो घोड़ो चेरी घुम चंदन पटाको वाह न थियो न तूं वञी पंहिंजो होमवर्क हाँ अरे अच बाबा अच ढालो मल अॼु ॾाढो देर सां वई यार जो यार रस्ते ते का मिली वई वेजा है यारो हिन वक़्तु मज़ाक न कयो त बहितर थींदो
हाँ भाऊ छा ॻाल्हाए ढालू यार कुछ कोने भाऊ अरे कुछ कोने तो पई है ये पारू थे वांगण वांगे मुंह लटकाए छो बेटो आई लगे तो भाभी जी दब खाई आया भाई हेलो ढालू यार आखिर कुछ तो ॿुधाए यार कुछ कोने यार हिन दीन दुनिया असर किथे जो ना रखियो है अरे दिलबर अरे यारनि खां कहिड़ो पर्दो यार अरे हेतिरनि सालनि जी असांजी दोस्ती आहे कुछ असांखे ॿुधाईंदे ई कोन त मन हल्को कीअं थींदो यार तुंहिंजो भाभी भाउरनि खे परो तो समझो हाँ भेण कुछ तो ॿुधायो न अदी खुशियूं विराइण सां खुशियूं वधी वेंदियूं आहिनि ऐं दुख विराइण सां घटिजी वेंदा आहिनि अदी दुनिया में त ही सभु पियो हले पर हिननि जे गुस्से जो पारो पल में असुल सते आसमान ते पहुची थो वञे गुस्से जे करे ब्लड प्रेशर थी पियो अथनि ॾिस ढालू भाभी सच थी चवे कुछ तो सोच यार छा सोचा छा समझा हिजड़ो थी हलां हाणे चओ शिव हीअ त घर घर जी कहाणी आहे तू ॿारनि जे मोह में अंधी थी वई आहीं पर मां अंधो कोन आहियां यार गाल के समझी कुछ जो पुट जोए जो गुलाम अरे कंद जहिड़ो छोकिरो सुरेश चवे तो वञी पंहिंजो इंतजाम पाण कयो जोई जे चवण ते खणी कुझु चयई बि त ॿुधो अणॿुधो करे छॾिबो आहे न पंहिंजो सिको ई खोटो आहे त पराई जाईअ खे कहिड़ो ॾोह ॾिजे तो ही घर जी सत्यानाश कई आहे अरे धंधो मुंहिंजो पैसा मूं कमाया सूर मूं सठा गुलामी मूं कयूं ऐं हाणे मां ई निकिरी वञा घर खां ॿाहिरि कहिड़ा कर्म पिटियूं हिन उमिरि में वञी ॿुढा आश्रम में रहूं हू त घर छॾण वारा न आहिनि अच्छा त छा हाणे असां उन्हनि खे सभु कुझु ॾेई लोटो खणी पिनण निकिरूं अदा हाणे तव्हां हिननि खे सम्झायो गुस्से जे करे कुझु थी न पवे जे हिननि खे कुझु थी पियो त मुंहिंजो छा थींदो अरे मां मरंदे मरी वेंदुसि पर हुननि खे सबक ज़रूरु सेखारींदुसि अरे हिन उमिरि में पंहिंजो सभु कुझु हूंदे कंहिंजो मोहताज छो थियां ढालू असां छा मरी विया आहियूं भाव तो समझी न भाव तो समझी तो भाई भी निभाइण दे अरे पाण या करो न समझ यार ढालू ये वेदन का सिर्फ तोसां कोने असां सभई सूरत में सड़ल हां यार हेडा हाणे तव्हां हर भर बाहि में घी छो था विझो मां बाहि में घी कोन थो विझां पंहिंजा सूर तो सड़ियां ऐं कंहिंखां पेट लॻायां पंहिंजे यारनि खां सो जेको आहे मिठो भाणो करे मञो हा मिठो भाणो करे मञा मिठो भाणे यार असां करूं मदद तो त मूंखे समझायम तोखे पे पर पुजा पंहिंजनि कर्मनि ते पे आहियूं अदल तू ताए भगत माण्हू वरी बि पंहिंजे पेरनि ते बीठो आहीं अरे मूर्ख त मां निकतुसि जो मोह में अची धंधो ऐं जाइ पंहिंजे पुट जे नाले ते करे छॾियो हाणे पियो कर्म पिटिया हा ढालू इहा सची ॻाल्हि आहे त भगत भाव ऐं नाटक शाटक करे 4 पैसा कमाए वठतमि न त हूंदे मां बि लोटो खणी करे तो वांगुरु दर दर ते भिटकण वञा वरी बि शुक्र आहे जो 2 पैसा पासीरा करे न्याणियुनि खे वक़्त ते उकलाए छॾियोसीं हां ऐं हुन निठर हुन छोरे जी बि शादी कराई मां गॾु जी हाणे तो चए बाबा तव्हांजो नाटक तव्हांजी भगत मूंखे ई कोन थी वञे मुंहिंजे यारनि जे पुठि साम्हूं मुंहिंजी बेइज़ती थिए पई गॾु अॼुकल्ह जे ॿारनि खे पंहिंजे माउ पीउ जो भगतूं घटिताई थी लॻे हा घटिताई थी लॻे बाक़ी अधु नंगो थी करे डिस्को करण में छंदनि जा शान खानदानी पैसे ते आहिनि पछेमन गॾु खे ख़बर कोन्हे त हिननि पैसनि में ई कमाए करे मां हुनखे पाले निभाए करे ओॾो कयो पढ़ाए लिखायोमांसि लाइट खे लॻायोमांसि संदसि शादी बि करायमि तॾहिं घटिताई नज़र कोन आयसि गॾु हाणे बस बि कयो छो बस कयां यारो मां त फ़ैसिलो करे चुको आहियां त इहे भगत भाव नाटक कंदे कंदे नचंदे मरी वेंदुसि पर हुन गॾह जे इशारनि ते कोन नचंदुसि अरे यार किथां जो किथे वञी पहुता आहियूं हां हाणे चओ शिवा हली अंदर हली नाश्तो पाणी कयो अरे यार पकोड़ा थदा थी विया होड़ा हा ऐं चांहि बि ठरी बर्फ थी वई हूंदव हल कलो हल यार अरे यार भलो तूं आई नसीबन वारो देता समान नूह पुट मिलिया अथई मूं जहिड़ो नालायक मिले इहा त ख़बर पवे इहा हा यार तो जहिड़ी औलाद भॻवान छॾ सॼे जग खे ॾिए यार इहो तो सच आहे यार न्याणियुनि जी शादी कराइनि उहे पंहिंजे सावरनि में सुखी आहिनि
है पुट उमेश अमेरिका में पंहिंजी जोश में सुखियो वेठो आहे भाई बाक़ी पाण त असल मस्त कलंदर लॻा पिया आहे मुंहिंजो पुट राम श्रवण कुमार खां घटि कोन अथई कीअं सभागी हाणे मुंहिंजो वात बंदि आहे बंदि रहण ॾियो हरू बंदोबस्त न करण जी कोशिश न कयो हेलो देलूमल स्पीकिंग हेलो दादा हाँ मैं अमेरिका में राणी थी ॻाल्हायां राणी हाँ बलूमल जी नुंहुं हाँ हाँ चओ पुट कीअं आई मां ठीक आहियां मम्मी पापा उते आहिनि छा हाँ आहिनि हिकु मिंट ॾियो त हाँ हिकु मिंट जरा होल्ड ऑन कजांइ पुट हाँ हाँ। पुष्पा तुंहिंजो फोन अथई हिते बि माण्हू चैन सां वेहण नथा ॾियनि कंहिंजो फोन आहे अरे तुंहिंजे नुंहुं जो फोन अथई अमेरिका मां नुंहुं जो हाँ राणी कीअं आई कुंवार आई एम ओके मम्मा नेक्स्ट मंथ डिलीवरी जी डेट आहे हाँ वाधाई हुजनि तव्हां ॾाढा थियण वारा आहियो कुंवार ईअं कजे पंहिंजो ख्यालु रखिजे ऐं हा रतारिया खीर में टहिकाए पीजे हाँ हाँ मम्मा उमेश खे कुछ कम आहे हिकु मिंट ॻाल्हायो हाँ हाँ डी हाय मम्मी कीअं आई पुट वाधाई हुजनि कीअं आई मम्मी मां ठीकु आहियां पापा कीअं आहिनि हू बि ठीकु आहिनि पुट राणीअ जो ख्यालु रखिजे हाँ मम्मी राणी ना तोखे ॾाढो यादि थी करे चए थी हिन वक़्तु मम्मा जो हिते हुजणु ज़रूरी आहे तुंहिंजी सिक बि ॾाढी लॻी अथसि ठीकु आहे पुट आयासीं त ॿई अमेरिका ईंदासीं ॿई हाँ हाँ पुट ॿई ईंदासीं मम्मा ॿई भली अचो सदल अचो अखियुनि ते पर वरी छा ग़लति मतिलबु न कढिजे मम्मी पर असांजी हालत अञा अहिड़ी कोन्हे जो ॿिनि ॼणनि जो बोझ सही सघे ईअं न हाणे असीं बोझो आहियूं पीउ जी ज़रूरत कान्हे पर माउ जी आहे छो अच्छा माउ जी ज़रूरत इन करे आहे जो मां आया जो कमु कंदी कीअं न मम्मी अहिड़ी ॻाल्हि न आहे पर छा आहे जो हितां जी आया जो ख़र्च भरे नथा सघो ऐं मां अची बिना पगार जे आया जो कमु कंदी मम्मी तूं अजाए उल्टो मतिलबु पई कढी ठीकु आहे त सिधो मतिलबु ॿुध असां हींअर नौकरी चाकरी करणु बंदि कई आहे सम्झे तुंहिंजे पप्पा जे अखियुनि ते जेके मोह जा खोपा चढ़ियल आहिनि न से लायसि थी पर मम्मी फोन बंदि कर किथे बिल न चढ़ंदो वञे मम्मी बाय पी जा श्रवण कुमार ॿुधव छा थो चवे तव्हांजो पुटु मूंखे अचण लाइ थो चवे छो त खेसि आया जी ज़रूरत आहे पर तव्हांजो ख़र्च भरे कोन सघंदो मुंहिंजो पुटु लाथा न पुटु टोपी जिन ते देखुड़ियुस तिन का पियो कंद जिन खे सेज सुमारियुम तिन खसियो हंध जॾहिं खुलियो इहो राज़ पल में पराव करे बंदि कयो अथनि आवाज़ अरे मां छा ॿुधी रहियो आहियां छा ॾिसी रहियो आहियां तव्हांजो सुखी ऐं ख़ुशहाल जीवन ॾिसी मां पंहिंजा सूर विसारे वेठो हुउसि पर न ॼाण छो अॼु उहे सूर नासूर बणिजी फटनि वांगुरु उभरी आया आहिनि उहो ॾींहुं यादि थो अचे जॾहिं मां पंहिंजे परिवार सां घुमण वञी रहियो हुउसि पुटु नुंहुं ऐं घर वारी हिकु कार में हुआ मां पंहिंजे दोस्त सां ॿिए कार में हुयुसि उॾी मूंसां गॾु अचानक परियां खां हिकु ट्रक आई उन मुंहिंजे पुट जे कार खे एॾो त ज़ोर सां ठोकर ॾई जो मुंहिंजे पुट जी कार खोला काई उॾंदी थी वई घर वारी त कुझु ॻाल्हाए कोन सघियूं पुट मुंहिंजे भाकुर में सुम्हंदे चयो बाबा गुॾी परती अथव उहो पुटु जंहिंखे नंढपण में भाकुर में भरे लोॾी ॾेई सुम्हारण जी कोशिश कंदो
वो मुझे ठाकुर में हमेशा हमेशा लाए मिठी निंड सुमंदो रहे। छा करे सके, छा करे सके। मन में तायो तो पाण के उन कार जे हेठां दबाए पंहिंजे परिवार सां रमंदो रहा। पर पोइ कुड़ीअ ते नज़र पियो, चा मासूम बिना एक गोड़ो गाण जे मूडा न्यारे रही हुई ऐं ॼण मूंखां प्यार जी पनाह घुरी रही। मां ज़हर जो ढुक पी। अरे पंहिंजो परिवार विञाए तव्हां सभिनी जो सुख पातो। ईअं लॻो त भगवान मूंखे मुंहिंजा सभु सुख वापसि मोटाए ॾिना हुजनि, पर मां ग़लति हो। अॼु तव्हां सभिनी जी निराशाई ॾिसी दुख जा बादल वरी मंडराइण लॻा आहिनि। चारो तव्हांखे अॼु हीअं ॾिसी मां टुटी पियो आहियां, बेवस थी आहियां, हिकदम बेवस। केर तो चवे तूं बेवस आहीं? असीं जो आहियूं। हाँ यार, अंदर जी भाई कढी सी, हाणे मन एकदम शीतल थी वियो आहे। न यार, असां बेवस न आहियूं। असां त अॻु खां बि अॻियां आहियूं यार। हाँ भाऊ, गुरु बाबा जेके करे थो उन में ही असांजी भलाई आहे। यारो पाण खे त लॻी अथव ज़बरदस्त बुख बाबा, बुख। हाँ यार, मुंहिंजे पेट में ॾाढा कुआ पिया थोड़ा। पुष्पा भाई छा था कयो तव्हां वेही करे हिते गंगा? पकोड़ा वकोड़ा जेके आहिनि सही गरम करे कुझु खारायो। हीअं मुंहिंजा यारो हीअं टिरंदा रहो, ख़ुशि रहो, ऐश करियो मुंहिंजा यारो, ऐश करियो। तव्हां ई हाणे मुंहिंजी संपत्ति आहियो यारो। अंथा न कयो, हलो हलो अंदरि हली करे कुझु खाओ पियो था। ही ॿारनि जा त ठाटका हलंदा रहंदा, पर असांजे वाता साॻी हिकिड़ी राह निकिरंदी, रुठा ही रहन पर हुजन हयाती, रुठा ही रहन पर। जी मिठाई पकोड़ा असुराना दो यारनि जे लाइ छा नाज़ुर भगत साहिब। पर हाणे छा भला बिस्तरो विस्तरो किथे आहे? ऐं मुंहिंजो मतिलबु भाई खाधो पीतोसीं, हाणे छा हलो हलो पंहिंजे पंहिंजे घर हलो त भई हलो। अदा कलू माला सच ॿुधाई, मुंहिंजी त अॼु घर वञण ते दिलि ई नथी थिए। सच आहे यार, अहिड़ो दोस्त जो कुटुंब हुजे त ॿियो छा खपे? अच्छा हाँ ईअं हाँ। त पोइ अचो त कयूं यारो हिकिड़ो वाइदो, अचूं त कयो यारो हिकिड़ो वाइदो, अचूं त कयूं यारो हिकिड़ो वाइदो, सिर्फ़ु कंदासीं सिक जो सौदो, सिर्फ़ु कंदासीं सिक जो सौदो, अचो त कयूं यारो हिकिड़ो वाइदो। हिकु ॿियो बि थी वञे यार। वाइदा छॾो, हलो घर हलण जी जो न कयो, हलो। अरे इहो ई विगुन अञा का ढंग जी ॻाल्हि कयां त इहे विगनी नालो त भले कोन अथसि, इहो विगन ज़रूरु हुजंदी आहे। रे सभागी छो थी सुर्ग मां कढी करे नरगायूं वठी हली? भाई हिननि खे खाइण ॻाइण ऐं ॻाल्हाइण मिलियो त अॻिते जी उन छो कनि? पार्वती, मूं त भाई अॼु फ़ैसिलो कयो कहिड़ो? त रहंदासीं त जुदा। अरे ॿार कॾहिं ॿुढा आश्रम में फिटो कनि, इन खां त असां ई पंहिंजो कुझु सोचियूं न। बराबरि यार, ॻाल्हि त मुंहिंजे दिलि उॾां कई अथई। मुंहिंजी बि दिलि ॾाढी खजी बीठी आहे, ॾाढी खजी बीठी आहे। घर में त ईअं लॻंदो आहे ॼण कंहिं जेल में वञी रहियो आहियां। अरे पंहिंजे ई घर में रह, पंहिंजे ई घर में हूंदे ईअं लॻंदो आहे कि अनाथ आश्रम में वेठा आहियां यार। हाँ यार, चई त सच थो। पोइ हाणे छा कंदासीं असां? हिकु मिनट मुंहिंजे मन में हिकु वीचार आयो आहे। कहिड़ो वीचार? छो न असीं सभु
गॾु रहो। भाऊ ये मुमकिन है? बिल्कुल मुमकिन है। अरे भाऊ का नई फिल्म ॾिठी अथव छा? अरे डालू यार असांजी ज़िंदगी त हिकु फिल्म वांगुरु आहे न। हाणे तव्हां सभई ॿुधायो, तव्हां पंहिंजे ज़िंदगीअ मां परेशान आहियो न? हाँ हो त आहियूं। ज़िंदगीअ में कुझु करणु चाहियो था न? छा असीं सभु ईअं नथा चाहियूं त असांजे ज़िंदगीअ जी शाम खुशियुनि सां गुज़रे? चाहियूं था? बिल्कुलु चाहियूं था। छा असीं सभु इहो नथा चाहियूं त असीं पंहिंजे ॿारनि जे मोह ऐं गुलामीअ खां आज़ाद थी वञूं? समझ खणी आजा आहियूं। पोइ हा त ॿुधो, अरे यार असांजी आत्मा अञा मुई कोन्हे, असांजो शरीर अञा जॾो कोन थियो आहे। अरे ज़िंदगीअ में कुझु करे ॾेखारण जी तमन्ना अॼु बि असांजे दिलि जे समुंड में छोलियूं मारे रही आहे। भाऊ चओ त सच था न त अचो अचो त अॼु फ़ैसिलो करियूं। कहिड़ो फ़ैसिलो? त असीं सभु गॾु रहंदासीं हिते मुंहिंजे घर में। अरे भाउरनि ऐं भेनरुनि वांगुरु रहंदासीं, हिक ॿिए जा हमदर्द थी हिक ॿिए जो दुख ऐं सुख विराईंदासीं। अरे औलाद लाइ त तव्हां घणो कुझु कयो यारो। हाणे पंहिंजे हिन ज़िंदगीअ मां 4 पल चोराए पंहिंजे लाइ जियो। अरे सोचो छा था भगत साहिब। अरे गॾु रहंदासीं, गॾु महिनत कंदासीं, गॾु कमाईंदासीं, हर को पंहिंजो पंहिंजो योगदान ॾींदो। अरे तुंहिंजो हिन जो मुंहिंजो हुन जो कुझु कोन रहंदो। जे रहंदो त सिर्फ़ असांजो रहंदो। भाऊ ये तो लगे ॼण असां को सुपनो ॾिसी रहिया आहियूं। छा इहो सुपिनो सच थींदो? अरे न जेकर ये सपनो पूरो सच थे त लगंदो मन जो मुरादूं मिली वयूं। बेली सच ऐं स्वाभिमान में वॾी ताक़त आहे। यार असांजो कम आहे कोशिश करणु ढालू, बाक़ी कामयाबी त कुदरत वारे जे हथ में आहे। पर तव्हां मां कंहिंखे एतिराज़ त कोन्हे न? त अचो त सभई हथ सां हथ मिलायूं ऐं हिकु वादो करियूं। सभई मिली करे चओ, असीं सभु गॾु आहियूं। ऐं हाणे सभई छाती ठोके करे चओ, असीं बि कुझु आहियूं। असीं बि कुझु आहियूं। असीं बि कुझु आहियूं ओ सुहिणा, असीं बि कुझु आहियूं। असीं बि कुझु आहियूं ओ भेनर, असीं बि कुझु आहियूं। दुनिया खे ॾेखारींदासीं, ओ दुनिया खे ॾेखारींदासीं चीज़ असीं ठाहियूं। असीं बि कुझु आहियूं ओ भेनर, असीं बि कुझु आहियूं। असीं बि कुझु आहियूं ओ भेनर, असीं बि कुझु आहियूं। वाह भाऊ वाह, जबरदस्त सोचो अथव, वञणो पवंदो। हा भाऊ, मां बि तव्हां सां गॾु नचणी टपण ॻाइण वॼण हर ॻाल्हि में गॾु आहियां। नचण टपण तूं? हा छो? जो ये गेंजिया भगत अय्यो ना, मुर्स जो नालो खणी वई। न त छा पंहिंजे पुट जे पीउ जी जोया। चङो भाऊ, हाणे हलूं, सामान सड़ो वठी ठाहियूं। सुभाणे हिते जो अचणो आहे। सॼो सामान खणी अचो, हाणे खां असीं सभु गॾु आहियूं। अचो अचो। हल भला हलो तोखे छा चवां, मुंहिंजे पुट जी मां जो राम राम दीवान साहब। अचो अचो बाबा। अरे वाह 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 वाह, अॼु त सभु सेटियूं हिते अची गॾु थिया आहिनि। राम 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 राम। आयो अथव ॾसासुर। छो भाई अॼु ॿियो को घर ई कोन मिले जो हिते आयो ऐं पनौती हणण। चलो ठीक है भले पनौती वाले वठो, तव्हां खिचड़ी जो असां हलो था बाबा। पर दीवान साहब तव्हां सभु गॾु थिया आहियो, कई जश्न जी तयारी आहे छा? न न न, मूंखे ॿुधाइजो, मां हाल जे ॿाहिरि अची खीचन पापड़नि जो छॿो लॻाईंदुसि न। छो ॿिया खीचन पापड़नि वारा मरी विया आहिनि छा, जो तो जहिड़े खां माण्हू खीचा पापड़ वठंदा? आसरो नाम जो। अरे बुरा यार, तू अच वे। खिलो खिलो, ॿुधायो मुंहिंजी मज़ाक। अरे कुदरत वारो कहर करे
जे मुखे गरीबी जी चमाट आणी मिस्किन न भणाए छॾिया अॼु खां मुंहिंजी मज़ाक न उॾायो भुरल अच वे यार वे अरे दीवान साहब वेहण जी आदत आहे किथे खीचा पापड़ खड़ी पियो घुमा एक घर मां बे घर बे मां टे मां चौथे पियो घुमा ऐं दीवान साहब भगवान जेको जुल्म करे मुखे गरीब बणाए रिहारी छॾियो आहे वो गरीब वे या बे छा थो फर्क पए अरे भुरल यार सभिनी जो पंहिंजो पंहिंजो सुभाउ आहे यार इन करे हुननि तोखे जेको चयो वो दिल सां न लॻाए यार दीवान साहब राज जी ॻाल्हि ॿुधायो मुंहिंजे सीने में दिल ई कोन्हे का ऐं जंहिंखे दिल ई न हुजे वो दिल में छा कंदो यार भुरल ॾिस मुंहिंजे दोस्तनि जेका तुंहिंजी बेइज़ती कई हुन न लाइ न न न दीवान साहब बेइज़ती उन्हनि जी थींदी आहे जंहिंजी का वॾी इज़त हुजे पंहिंजो छा आहे कुझु न आहे इज़त ई कोन्हे त बेइज़ती छा जी भुरल चओ शिव यार शिव दीवान साहब शिव अॼु कहिड़ी नई ख़बरचार खणी आया भई दीवान साहब ख़बरचार इहा आहे त मां तोलाणी जे घर ॾिठो दीवान साहब जे कुझु ॿुधाईंदोसांव त तव्हां चवंदा अरे घोड़ा विचापड़ो आई हितां जी ॻाल्हि हुते थो करी हुतां जी ॻाल्हि हिते थो करी अरे बाबा मुंहिंजो मतिलबु आहे छा छा खणी आयो वई घणो ई कुझु खणी आयो आहे साहब गुॾीअ लाइ लायूं चई मैं उहे आंदे बिल्कुलु आंदियूं आहिनि साहब बिल्कुलु आंदियूं आहिनि दीवान साहब ही गुॾी लाइ लायूं ही पंहिंजी गुॾड़ी लाइ मिठाई सिंगर जी उनखे वणंदी आहे न दीवान साहब अरे वाह बुरा वाह इहा थी न ॻाल्हि ॿुध ॿिए दफ़े अची त बीह खणंदो अचिजांइ पर ॿुध बीह थोड़ा जजेरा खणी अचिजांइ अच्छा भला घणा पैसा ॾियां दीवान साहब ईअं कयो न ये लाई जा पैसा तॾहिं ॾिजो जॾहिं मां बीह खणी ईंदुसि ऐं मिठाई जा पैसा हीअं न खपनि न खपनि दीवान साहब अॼु जेकॾहिं मूंखे पंहिंजो गुॾो या गुॾी हुजे हा उनखां पैसा वठाया छा दीवान साहब दिल में न कयो त हिकिड़ी ॻाल्हि पुछां तुंहिंजनि अखरनि में चवां जंहिं माण्हूअ खे दिल ई न हुजे उहो दिल में छा कंदो भला पकड़े वरितो आहे न मुंहिंजे अखरनि खे पकड़े वरितो आहे दिल खोले पुछ बुरल दिल खोले पुछ दीवान साहब अॼु जो तव्हां हेतिरा सेठियूं गॾु थिया कुछ खास ॻाल्हि आहे छा न न ईअं कुझु ख़ासि ॻाल्हि त न आहे अच्छा अच्छा ख़ासि ॻाल्हि कोन्हे त पोइ का आम ॻाल्हि ई ॿुधायो भला बुरा लॻे थो तो पंहिंजे खां मां कुझु लिकाए कोन सघंदो पर ॿुध हितां जी ॻाल्हि हुते न कजांइ न न दीवान साहब चिंता ई न कयो हिकु कन मां ॿुधी ॿिए मां कढी छॾींदुसि न न ग़लती सां कंहिंखे ॻाल्हि कई बि न त उनखे मना करे छॾींदुसि ॿिए कंहिंखे न ॿुधाए बसि बुरल तूं असुल कॾहिं न सुधरंदे ठीकु आहे त ॿुध असां सभिनी पंहिंजे यारनि मिली करे फ़ैसिलो कयो आहे त हींअर खां असीं गॾु रहंदासीं हिते मुंहिंजे घर में दीवान साहब यानी त हिकु ई घर हिकु ई चुल्ह हा बुरा अरे यार दिलियूं बि गॾु त चुल्हियूं बि गॾु दीवान साहब हिन ज़माने में दिलियूं गॾु थियनि सम्झी सघां थो चुल्हियूं गॾु कुझु ॻाल्हि हज़म कोन थी थिए अरे यार सभई पंहिंजे औलाद जे सूरत में सड़िया पिया आहिनि इन करे सोचियोसीं छो न नए नमूने सां नए जीवन जी शुरुआत करियूं दीवान साहब तव्हांजी सोच ऐं फ्राक दिली जो मां दाद थो ॾियां पर छा तुंहिंजे मन में को खुटको आहे छा न गुस्ताखी माफ़ दीवान साहब छा आहे मां घर घर घुमां पियो घर जी कहाणी ख़बर आहे वो चवंदा कोन आहिनि घर में 2 बासण बि हूंदा त पिया खड़कंदा पर हिते त बासणनि जो ढिग आहे ढिग चवण छा थो चई दीवान साहब गुस्ताखी माफ़ तव्हां पाण ई त चयो अरे अॼु जेके ओला सां नथा ठहिकी हलनि ऐं घर में 2 ॼणा गॾु मिली नथा रही सघनि ऐं
इते हेॾो वॾो कुटुंब, न कमु न धंधो न रोज़गार न धाड़ी, केतिरा ॾींहं गॾु वेही रही सघंदा था? अरे बुरा यार, तू अजय उल्टो न सोच। अरे सभई पंहिंजा पंहिंजा हथ पेर हणंदा, ईअं थोड़े ई केरु पंहिंजे हथ ते हथ रखी वेही रहंदो। चओ छल ईअं ई थिए दीवान साहब, छल ईअं ई थिए, पर ॾिसजो दीवान साहब, किथे ईअं न थिए हींअर वारी सिक बि हली वञे ऐं अॻिते लाइ बि आज़ार बणिजी पवे। अरे ना बुरा यार, तू हमेशा ऊंधो ई सोचींदो आई। दीवान साहब, इन ऊंधे जे थापोड़नि त मूंखे घणो ई कुझु सेखारियो आहे। ख़बर अथव, अॼुकल्ह थधो खीर उनखे बि फूकू फूकू ॾेई पीअंदो आहियां, किथे वात न साड़ी पवे। बुरल, पर तू ॾिसजांइ, साईं सभिनी जी सड़ाई कंदो। गुरु बाबो जेको आहे न, उहो सभिनी खे सुठी सुमत ॾींदो यार, तू ॾिसजांइ। चल गुरु बाबा सभिनि खे सुठी सुमत ॾे। दीवान साहब, तव्हां कीचड़ में रही बि कमल वांगुरु अच्छा उजरा, पर न दीवाना, ज़मानो अहिड़ो न आहे, ऐं अच्छे कपिड़े ते त पाण जल्दी दाग लॻंदो आहे। अरे ॾिठो दीवान, मां चराब में लाइ छा जो छा भटे वियसि, ख़बर न छो तव्हांखे पंहिंजो सम्झी कुझु अंदर में लिखाए कोन सघुसि, जेको आयो बकंदो हुयुसि बकंदो हुयुसि। मोरा कॾहिं मंदाइनि खे माफ़ कजो दीवान, चलो माफ़ कजो दीवान साहब, चङो हलां त दीवान साहब, वो छा चइबो आहे अंग्रेजीअ में, बेस्ट ऑफ लक। दीवान साहब, मां त घर घर पियो घुमां, घर घर जी कहाणी ख़बर आहे। चवंदा कोन आहिनि, जिते ॿ बासण हूंदा पिया खड़कंदा, पर दीवान साहब हिते बासणनि जो ढिग आहे ढिग, बासणनि जो ढिग आहे ढिग, जो ढिग आहे ढिग। बॉक्स में चागणी आई है, खुशखबरी केड़ी है? बुधायवती तकड़ा छो था जो, सभिनी माए ने भाइन के ॿाहिरि सॾु कयो। ठीक आ। सभ खां पहिरीं वॾे में वॾी असांजी ॾाॾी गुॾड़ीअ खे ॿाहिरि सॾु कयो। ठीक है भाई, गुडी पुट ॿाहिरि हली अच पुट। भाई भगत साहब, गंगा भेण, शायर साहब पुष्पा, ओ ढालूमल पारी भेण। भाऊ मां हिते ई बीठी आहियां। पारी त हिते ई बीठी आहे भाई, पारीअ खे छॾे बाक़ी सभु ॿाहिरि हलिया अचो। कहिड़ी ॻाल्हि आहे? भाई पारी भेण खे का ख़ुशख़बरी ॿुधाइणी आहे। हा पारी भेण, हाणे ॿुधाए कहिड़ी ख़ुशख़बरी आहे? ॿुधायांवती, पहिरीं वात त मिठो करियो। सभ खां पहिरीं न्याणी। वठो। अरे वाह, आप ठीक है, बात मिठो थियो, खुशखबरी ॿुधाए बाबा, जल्दी कर। खुशखबरी इहा आहे, असांखे हिते आहे 10 ॾींहं थी विया आहिनि। 10 ॾींहंनि में इहा पहिरीं खुशखबरी आहे। अच्छा ॿुधाए न जल्दी। एॾा अचो, खुशखबरी सभिनी खे ॿुधायां। यारा से वरी चाचो बनण वारा है जा। पारी भेण, पार जो नालो मां रखंदी से। पार लड़की को पार ठीक दस। कमाल था करो, हाणे मां इन उम्र में मां बण जंदसि। अरे तो खुशखबरी ॿुधाए बाबा। खुशखबरी इहा आहे त सुरेश पीउ घणनि सालनि खां पोइ
घणनि सालनि खां पोइ मिठो ॻाल्हायो आहे वाधायूं तव्हां सभिनी छा मूंखे सवा सुबह सम्झो आहे छा? हीअं त साल में 2-3 दफ़ा मां बि मिठो ॻाल्हाईंदो आहियां। यानी ये चेबो त साल में 2-3 दफ़ा ॾेढ खे ज़ुकाम थींदो आहे। न इएं न आहे छाहे जो कॾहिं कॾहिं साल में 1-2 दफ़ो ॿिली बि जुलाब वठंदी वाह यारो वाह, तो ईअं ई खिलंदा रहो। भल छोड़ो मुंह ते खिलो पर हमेशा खिलंदा रहो। ॿुधो, रुगो खिलण खाइण में वक़्तु न विञायो। अचो त कुझु आईंदे लाइ बि सोचियूं। अरे सोचणो छा आहे बाबा, साईं सभु सणाई कंदो यार। भाऊ ही सच था चवनि, सणाई तॾहिं थींदी जॾहिं असां कुझु कंदासीं। अरे यारो जॾहिं दिलियूं मिली वयूं आहिनि त वाह वसीला निकिरी ईंदा। भाऊ मां आहियां हिकु वापारी ऐं वापार में चवंदा आहिनि त जेसिताईं कमाई न हुजे तेसिताईं ख़र्च करणु न घुरिजे। हाँ बराबर बराबर, इहा ॻाल्हि त आहे यार। बचियल ज़िंदगी जो सवाल आहे। जिंदगी में छा न खपे? रोटी रोजी दवा धर्म छा न घुरिजे भई? गंगा भी तव्हां सच था चओ। असांखे पंहिंजो ज़िंदगी जो गाॾो हलाइण लाइ कुझु न कुझु करणो ई पवंदो। अदल पंहिंजे ज़िंदगी जो रसालो अथव शायदि, सो इहो मुंहिंजो योगदान सम्झो बसि। ऐं यार पाण त आयो मस्त मवाली। पाण त आयो मस्त मवाली, कॾहिं गाया कलाम ऐं कॾहिं कवाली। पाण त आयो मस्त मवाली। ऐं यारो मां त पंहिंजो सभु कुझु पहिरें खां ई तव्हांजे हवाले करे छॾियो आहे। भाऊ ईअं त मुंहिंजा हॾ वञा ताईं सलामत आहिनि। मां सिबण भरण में होशियार आहियां। कंहिं शाला में वञी ॿारनि खे सिबण भरण सेखारींदसि। उन मां जेको कुझु मिलियो उहो मुंहिंजे पारां योगदान। ऐं भाऊ ही चवंदा आहिनि मां रधण पचाइण में माहिर आहियां। कंहिं बि कुकिंग क्लासेस में वञी सेखारे पैसा कमाईंदसि। मां आहियां भगत जी जोड़, नंढनि ॿारनि खे मां भगत सेखारींदसि। वाह वाह भाई, पोइ त हिन घर खे को लहर ऐं लोॾो अचणो ई कोन्हे। मां केॾो न ख़ुशकिस्मत आहियां जो यारो अहिड़ा बांह ॿेली मिलिया आहिनि। निकितो हुस मंज़िल जे तलाश में, हम सफ़र मिलंदा विया, हिकु कारवां ठही वियो। त शिव जो नालो वठी अॼु त ही नो शिवालो रोज़ प्रीत जो सीरो खाई पीअंदासीं प्यालो। हिननि सां रही असां सभिनी खे शाइरी अची वई। हाँ तो पोइ हाणे पक थी। हा पक थी। सिंधियत जो पैगाम असीं घर घर वञी पहुचाईंदासीं। वेरी गुड। जेसी जीरायूं सभु कुझु असांजो। मुए खां पोइ सभ्यता कला ऐं बुज़ुर्गनि जे ख़ुशहालीअ लाइ सभु वसियत करे वेंदासीं। ऐं अहिड़ो कुझु करे वेंदासीं जो ॿियनि लाइ मिसाल थी वञे। वाह वाह यारो, अॼु त असुल जीअण जो मक़सदु मिली वियो। ईअं खणी सम्झो त हाणे लोक बि सुठो वेंदो त परलोक बि सुधरंदो। त पक थी न? बिल्कुलु यार थोड़नि ॾींहंनि में अचण वारो अथव चेटी चंड। हा त छो न असीं न चेटी चंड जे मौके ते हिकु फर्स्ट क्लास प्रोग्राम पेश करियूं। जंहिंखे पेश करे असां सभिनी खे फ़ख़ुर थींदो। ऐसे भई गाट ऊंचो करे चवनि असीं बि कुझु आहियूं। छाचे पुट आंधीअ में जोत जगाइण वारो रेलमल, बरपट में बाग लगाइण वारो बलूमल, सोन के खाक बणाइण वारो ढालूमल। सोन के खाक खाक के सोन बनाइण वारो ढालूमल। सिंधियत सादीन निभाइण वारो कलूमल। मतलब आंधीअ में जोत जगाइण वारो सिंधी। हाँ त हाणे पक थी। प्रोग्राम तय थियो। अॻिते छा कंदव हाणे? हथ में हथ में ऐं वरी चवंदासीं
हलो अंदर पकोड़ा रेडी आहिनि असली ॻाल्हि त रहिजी वई असली ॻाल्हि त रहिजी वई असली ॻाल्हि जंहिं वास्ते हिते वेठा रोटी खाओ अरे डालो हथ में धोता नहीं हाँ हथ तो धोया है हाँ 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 ये दाता धोता थी अच्छा भाऊ काला धोता हुई अरे भाऊ आज स्नान भी कहीं में है स्नान कयो थी हाँ ये अॼु ॾींहुं कहिड़ो आहे जुमो हाँ बराबरि ई त जुमे जुमे स्नान कंदा ॾिसो था न भाऊ कीअं था मस्ती कनि भाई डालो भलो सीरियस सीरियस अरे भाई सीरियस सीधा सी त असांखे वास में वञणो पवंदो ठीक है तव्हां सभई हलो मां बता दो ये चाह छा भाऊ तव्हां बि मज़ाक अरे ना यार डालू मां सच में ये तो धोई दो अचा हलो हलो चओ चओ बोलो हलो हाँ भाई तैयार है अरे पारी ये छा है मिर्चाई पकोड़ा कोन तरिया अथव छा मिर्च खाई एसिडिटी जी फेवर कोई बि वक्त जो चस्को खपेव ऐं ही छा भाॼी फिकी लूण विझण विसरी वियो अथव छा हाणे जेको आहे सो खाओ थोरो लूण खणी घटि हूंदो त को आसमान कोन फाटंदो खाधो सभिनी मिली जुली करे ठाहियो आहे न मूंखे कोन हलंदो चङो थोरो लूण ॾियांव थी विझी करे मिलाए खाई छॾियो न ईअं कचो लूण विझण मूंखे कोन वणंदो आहे तोबा तितर ॻाल्हि ते केॾी किटकिट था करियो घर में बि तितर ॻाल्हि ते खुंद कुंद कंदा हुआ सभिनी सां लड़ंदा रहंदा हुआ तॾहिं त घर छॾिणो पियो ऐं तुंहिंजी नुंहुं ॼण घटि ॻाल्हाईंदी आहे पराई जाए केतिरो ॿुधी केतिरो ॿुधंदी पर मूंखे कुझु कोन ॿुधणो मूंखे के भाॼी कोन हलंदी मूंखे ॿी भाॼी ठाहे दे तोबा हाँ वठो मानी खाओ हाँ हाँ दे ये फुल्का गरम आहिनि न हाँ अॻे हफ़्ते घर में खाधा हुया त कीअं हुया अरे वो तो ठीक हुया उन्हनि मां ई बचाए रखिया आहिनि छा अरे हाणे तव्हांखे मां रखियल फुल्का खाराईंदसि अरे ठीक है अरे ये फुल्का तो थधा आहिनि ॾिसो जेको आहे चुपचाप खाओ ऐं पंहिंजी इहे आदतूं मटियो हाणे अच्छा तो हाणे मूंखे चवंदी हिन उमिरि में मां आदतूं मटाईंदुसि अरे ॿियनि खे त वॾा उपदेश ॾींदा आहियो निमाणा थियो निहटा थियो पाण खे ॾिठो अथव ठीक है बकवास बंद कर निकल मूंखे गरम फुल्को पचा दे हल जेको आहे चुपचाप खाओ तनु में लगे छा थी वियो अरे पुष्पा आमलेट ठाहे दे बाबा मुंह फिको फिको में लगे हाई ब्लड प्रेशर जी तकलीफ़ अथव ऐं मथां वरी तरे शयूं से बि लूण वारियूं अरे बाबा मरणो आहे त सब खाई छो न मरूं हा जे न मरणो आहे त छो न भोगे भोगे मरूं ओहो तव्हां सम्झो न बात खुलियो तो बंद थियण जो नालो ई कोन ख़बर ज़माने सां हलण सिखो ऐं ही यादि रखो तव्हां पंहिंजे न पर भाउ जे घर में आहियो अरे भाउ जे घर में आया पंहिंजे खाइण जो अधु पूरा ॾींदो छा जेकॾहिं ईअं ई करिणो हुजे त पोइ घर में अचण इनवाइट छो कयो अरे यारो हीअं अन्न जो निरादर न कयो अखियुनि ते रखी खाओ साईं जेको ॾिए सो वाह वाह अन्न जो कदुर करण सिखो पुछो उन्हनि खां जिन खे केतिरा केतिरा ॾींहं अन्न राजा जो दर्शन बि कोन थो थिए यारो जवान साहब जेके पंहिंजे औलाद सां ठहिकी कोन सघिया ऐं ॾिसो पाण पिया अॼुकल्ह ॿ ॼणा गॾु रही नथा सघनि उते हेॾो वॾो कुटुंब न धंधो न धाड़ी न कम न रोज़गार केतिरो वक़्तु इहे गॾु रही सघंदा केतिरो वक़्तु इहे गॾु रही सघंदा
पुट ही सब जेको अंदर दादू चिंता न कयो मां आया न पर गुडी पुट ही जेको सब थी रहियो आहे छा वो दादू चवंदा कोने the child is the father of nation गुडी पुट साईं रहम कजे बाबा दादू किया था समझो मञणो पवंदो गुडी पुट तोखे तो इन्हनि दुखननि खे वापसि परचाए फ्री जे धागे में मोतियुनि वांगुरु पोए छॾियो आहे सच चयो अथनि द चाइल्ड इज द फादर ऑफ नेशन कीअं कुछ खबर तो पवे अरे भाई प्रोग्राम तो ॿिया कलाकार कंदा असांखे त पर्दे जे पुठियां उन्हनि जी थोरी मदद करणी आहे अरे चरी ये बम्बई है जेकॾहिं कंहिं कलाकार खे अचण में देर थी वञे त इमरजेंसी लाइ पंहिंजो त कुझु तयारु हुजे न अरे ये तो मूं वटि में थोड़ा गीत ऐं गज़लूं तयार है ना जॾहिं ईंदो त ॻाए सघंदासीं यार असां अरे हाँ छो न को पंहिंजो प्रोग्राम ठाहियो हिन दफ़े न त अॻिते हली कमु अची वेंदो हा इहा ॻाल्हि त सही आहे ही छा आहे हां ही वठो पनो असां रेसल था कयूं हाणे सुरेश पी मां तव्हां खे का जोक ते एक्टिंग करे ॾेखारींदासीं जोक ते ढालूबल अरे ढालूबल पाण जोक लॻो पियो आहे हाँ भाई बराबर पाण खे भाई को जोक बोक कोन ईंदो हा मूं लिखियो आहे न ही पढ़ो तव्हां मुड़स जो रोल कजो ऐं मां जोए जो अरे सभागी जोए मुड़स त आहियूं रोल बोल छा करणो आहे अरे बाबा नाटक जी रिहर्सल करणी आहे ईअं? हां हां हाँ, ठीक है। तव्हां ॾिसी करे पढ़ो मूंखे यादि आहे ठीक है तू शुरू कर मां कोशिश कयां थो शादीअ खां अॻु तूं मूंसां केॾो न प्यार कंदो आहीं तॾहिं मां गॾु हुउसि सच प्यार त मां हाणे बि कंदो आहियां प्यार त हाणे बि कंदो आहियां न शादीअ खां अॻु तूं ॻाल्हाईंदो हुई मां ॿुधंदी हुअसि शादीअ खां पोइ मां ॻाल्हाईंदी हुअसि तूं ॿुधंदो हुई ऐं हाणे असां ॿई ॻाल्हाईंदा आहियूं सॼो पाड़ो ॿुधंदो आहे वाह 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 खुश रहो पंहिंजे खर्च ते यार तोखे यादि आहे हिकु दफ़े सिर्फ़ु 15 ॾींहं लाइ मां पेके वई हुअसि उतां तोखे ख़त लिखियो हुअमि प्यारा प्रीतम तुंहिंजी जुदाईअ में 15 ॾींहंनि में अधु मुई थी वई आहियां कॾहिं तूं वठण अची ऐं मूं बि तोखे बराबरि जवाबु ॾिनो हो न कहिड़ो मिठड़ी महबूबा बस 15 ॾींहं ॿिया अथसि तुंहिंजी अर्थी बैंड बाजन सां खणाई वाह 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 तूं कोन आहे त मां अकेली पहिरीं गाॾी पकड़े अची दादर स्टेशन ते पहुतसि अच्छा ज़ालिम वांगुरु महिना न ॾे मां तोखे दादर स्टेशन ते वठण आयो होसि हा पर तुंहिंजे मुंहं ते त मुर्क ई कान हुई साॻो ई हुन साम्हूं वारी ॿीअ गाॾीअ में ॿियो जोड़ो कोन वेठो हो हू भाई कीअं न पंहिंजे जोए सां प्यार सां मुस्कुराए टाटा बाय बाय करे रहियो हो तो में हुन में केॾो न फ़र्क़ु आहे वॾो फ़र्क़ु आहे ऐं फ़र्क़ु हुअण बि घुरिजे छो त हू मुसीबत खे टारण वियो हो ऐं मां मुसीबत खे वठण आयो हुअसि हा अॻिते बस ॿियो कुझु न लिखियो मूं लिखंदसि पोइ चवंदीसांव अरे वाह 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 क्या बात है क्या बात है क्या बात है अरे वाह वाह नानू ठाई शायद क्या बात है बात है सारी बात अरे भाई तू शायर आयो हाँ। दुनिया लाइ शायरी लिखो था कॾहिं मुंहिंजे लाइ बि कुझु लिखियो अथव हाँ। हाँ हा ॿुधाईस न लिखियो है ना लिखियो है ॿुधायो ॿुधायो ॿुधाए हाँ ॿुधाए हाँ त ॿुध तू मुंहिंजे दिल में ईअं हली आई आहीं तूं मुंहिंजे दिल में ईअं हली आई आहीं ॼण के हरे भरे खेत में का मैं कुसी आई मां भी शायरी जी जोए आया गुड़िया मां भी कुछ अर्ज कया
वाह भाभी वाह थोड़ो मोड़ो थी वञे हिकु ॿियो बि ॿुधाए तुंहिंजे मुंहुं ते अजय तुंहिंजे मुंहुं ते तुंहिंजे मुंहुं ते अगर माता जा सीरा हुजनि हा वाह तुंहिंजे मुंहुं ते अगर माता जा सीरा हुजनि हा अरे चंड त तूं पहिरीं आई सितारा बि गॾु अरे तू भी जवाब दे दोगे यस ए प्लीज सबूत ॿुधा सबूत हा इहे त विसामी चुको आहे तुंहिंजे हुस्न जो हुको इहे त विसामी चुको आहे तुंहिंजे हुस्न जो हुको ही त मां गॾु आहियां जो पियो गुड़गुड़ायां अरे तो सब छा करे रहा है अरे प्रोग्राम जी तैयारी थी रही है भाऊ है गुडी पुट तू इते छो वेठी आई हल पुट हली इम्तिहान जी तैयारी कर पुट हाँ दादू अरे तैयारियों हीअं थींदियूं आहिनि प्रोग्राम में थोड़ा ही नहीं होनी बचा है जेकॾहिं कुछ घटि थी हो तो माण्हू चवंदा त अछी ॾाढ़ी अटो ख़राब भाऊ तव्हां चिंता न कयो असां पूरी तैयारी करे छॾी आहे अरे पुलिस परमिट लाइटिंग सेटिंग सभी जो बंदोबस्त थी चुको है भगत कल्लूमल किथे आहे अरे कल्लूमल दादा रूपाणी अड़ी है नो पासो ने पब्लिसिटी जो बंदोबस्त कराया जाना है हो भाऊ पैसनि जो इंतजाम भी सजो थी वियो आहे हिकत पार्टी वर चेक रहियल आहे सो भी भगत कल्लूमल वठंदो ईंदो ईअं आहे त पोइ सभु ठीकु आहे यानी त चइबो त प्रोग्राम जी सॼी तैयारी थी चुकी आहे ख़ाली ढुकड़ ते अटे लॻाइण जी देरि आहे हिकु मिनट मां ॾिसां हेलो रेलूमल स्पीकिंग देखिए मैं हॉल से मैनेजमेंट की तरफ से बोल रहा हूँ आपने जो 9 तारीख का हॉल बुक किया है ना साहब हाँ वो उसमें आपके प्रोग्राम में थोड़ी सी प्रॉब्लम है प्रॉब्लम ये है कि हमारे जो चीफ सेक्रेटरी चीफ ट्रस्टी हैं वो मिनिस्टर साहब वो अपनी तरफ से कुछ प्रोग्राम करना चाहते हैं तो इसलिए वो चक्कर में आपको अपना प्रोग्राम थोड़ा पोस्टपोन करना पड़ेगा नहीं भाई साहब देखिए ऐसा नहीं हो सकता है अरे हम लोग ने पासेस डिस्ट्रीब्यूट कर दी है अरे हमारे स्पॉन्सर्स ने न्यूज़पेपर्स में एडवर्टाइजमेंट भी दे दी है भाई साहब देखिए ऐसा नहीं हो सकता अगर ऐसा हो गया तो हमारा लाखों का नुकसान हो जाएगा देखिए भाई साहब मैं तो ऑफिस से बोल रहा हूँ अब मैं तो कुछ कर नहीं सकता आपको अगर कुछ बात करनी है या कुछ कंप्लेंट लिखवानी है तो आप एक काम करें वो चीफ ट्रस्टी है हमारे मिनिस्टर साहब उनको फोन कर लें या फिर उनके ऑफिस में एक वजीरानी साहब हैं उनसे बात कर लें अच्छा ठीक है जरा आप मुझे मिनिस्टर के सेक्रेटरी मिस्टर वजीरानी का फोन नंबर दे सकते हैं हाँ वजीरानी साहब एक सेकंड हाँ जी नोट कीजिए हाँ जी बोलिए जरा 2812780000 हाँ ये वजीरानी साहब हैं उनसे बात कर ले वो मिनिस्टर साहब से बात कर लेंगे ठीक है साहब ठीक है जी जरा सुनिए साहब अगर कुछ हो सकता है तो आप हमारी मदद जरूर करना और देखिए साहब हम लोग तो मिस्टर वजीरानी से भी कांटेक्ट करने की कोशिश करेंगे अगर हम लोग का कुछ काम हो गया तो हम भी आपको वापस फोन करेंगे साहब जरा हमारा ख्याल रखिए जरा साहब प्लीज हाँ जी ओके थैंक यू जी यारो हाल वाला चवंदा त प्रोग्राम पोस्टपोन करे छो ठावरन के पी जो ना जाए अरे कायदो कानून आहे वकील जो नोटिस था ॾियारियो पाणी दिमाग ठिकाणे ते अची वेंदो ढालू यार ॾिसो असी कोर्ट कचहरी जे चक्कर में नहीं पऊं त बहितर आहे अरे असां सभिनी खे मिली करे कुछ
सोचणो पवंदो। हाँ यानी हाँ। असां जेका तयारी कई उहा समझाई वेंदी। असांजी महिनत पाणीअ में। चाहींदे छो कुछ न करूं था, अञा बि ख्वाहिश रवा दवा सब कुछ हूंदे कुछ भी नायूं, दिल न वदर जज्बात जवा किए जीअण लाइ नगरी ठायूं, किए जीअण लाइ नगरी ठायूं, असीं बि कुझु वायूं, असीं बि कुझु वायूं, ओ भेनर असीं बि कुझु वायूं, असीं बि कुझु वायूं, ओ सुहिणा असीं बि कुझु वायूं। मुंहिंजो मन चए थो कोई न कोई रस्तो पक निकिरंदो। तव्हां हुन वज़ीराणी खे फोन त करे ॾिसो। हाँ ईअं ई करे था ॾिसूं। राम राम दीवान साहब। अच बुरा अच। अरे सब सेठियूं हिते ई आयो। सेठियूं तव्हांखे बि राम राम। अदियूं तव्हांखे हरे राम। छा ॻाल्हि आहे दीवान? सब सुन लॻा पिया आहियो। आहे त ख़ैर न? अरे जिते तुंहिंजो पेर उते कीअं थींदो ख़ैर? पनवती तुंहिंजे पहुचण खां अॻु हिते पहुची वई आहे। तोखे 1000 भेरा चयो आहे असांखे कुझु कोन घुर्जे। त पोइ रोज़ रोज़ छो हिते भॻो बीठो आहीं? अरे यार हाणे हिन वीचारे ते छो था कागड़ जो। अच बुरा वे यार वे। दीवान साहब तव्हांजी परेशानी जी त ख़बर कोन अथम, पर जे मां तव्हांजे कमु अची सघियुसि त। तूं कम ई न तूं आई केर? कलेक्टर जो सालो या गवर्नर जो भेणियो? दीवान साहब अरे कॾहिं कॾहिं कुओ बि हाथीअ जे कमु अची वेंदो आहे। अच्छा त हाणे तूं असांजे कम ई न? कमु ॿुधायो त ख़बर पवंदी। हा छो न, तुंहिंजो पुटु मिनिस्टर जो नाठी आहे न। ढालो ॾिस यार बुरा, अॼु लायूं मिठायूं सभु असांजे घर में पयूं आहिनि यार, असांखे कुझु कोन घुर्जे। तूं वञ यार। पर दीवान साहब तव्हांजी परेशानी ॼाणण खां सवाइ मां कीअं थो वञी हाणे तूं सघां? वञी थो ताके वञो बुरा यार। ॾिस, परेशानी इहा आहे त असां पंहिंजे प्रोग्राम लाइ जेको हाल बुक कयो होसीं न, उहे हाल वारा चवनि था त असां पंहिंजो प्रोग्राम पोस्टपोन करे छॾियूं यार। हा पर मिनिस्टर जो को सेक्रेटरी मिस्टर वज़ीराणी आहे, जे हू चाहे त कुझु थी सघे थो। वज़ीराणी मिनिस्टर जो सेक्रेटरी साहब किथे वो गुरबख्श वज़ीराणी तो कोन्हे? हाँ लगे तो शायद उहो ई हूंदो। हिकु मिनट ॾिस नंबर भी ॾिनो अथई। हाँ देवान साहब इहो ई त नंबर आहे। इहो ई नंबर आहे पूरा। देवान साहब तव्हां नंबर घुमायो ॻाल्हायूंसि था। हेलो वज़ीराणी है? हेलो गुरबख्श साहब मां भूरो बीएन लाइन वारो भूरो। अरे पूरा आई किथे यार? अरे यार बार याद क्या कनी? हाँ साहब मां मुंबई में आयो आहियां ऐं शाम जो तव्हां वटि चकर लॻायां थो पियो। ऐं साहब ॿारनि लाइ हिन दफ़े मां पिपरीमेंट खणी आयो पिपरीमेंट। ठीक है शाम जो मां बि हूंदुसि। अचो पर हिक ॿिए सां हाल वाल वठंदा बि ॾींदासीं। साहब ॿियो त सभु ठीकु आहे, पर हिन दफ़े दास जो तव्हां में हिकिड़ो नंढो कमु आहे साहब। चओ पूरा छा आहे? साहब ॻाल्हि हीअं आहे
बुरा गाल तो ॾाढी गहरी कई थी, पर यार तुझो तो कम करणो ही पवंदो न। ठीक है, तू इन ही नंबर ते आई न? हाँ साहब, मां इथे ही वेठो आहियां साहब। ठीक है साहब, ॾाढी आस रखी तव्हांखे फोन कयो आहे। हिन ग़रीब खे निराश न कजो साहब। बुरा मां कोशिश करियां थो। चङो साहब, महिरबानी। छा थियो बुरा? आसरू आए न, कम थी वेंदो न बुरा। ॾिस बुरा, जेकॾहिं कम थी वियो न बुरा यार, त तुंहिंजे ई सिंगर सां तुंहिंजो वात मिठो कराईंदोसीं यार। असांजो कमु आहे कोशिशि करणु साहब। पर दीवान साहब, हिकु ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। अरे असां सिंधियुनि हेतिरा स्कूल ठाराया आहिनि, कॉलेजूं ठारायूं आहिनि, अस्पतालूं ठारायूं आहिनि, पर हिकिड़ो ढंग जो हाल कोन ठारायो आहे। जिते असां सिंधी पंहिंजो सिंधी प्रोग्राम करे सघूं। हेलो हेलो, बुरो आहे हिते? हाँ हाँ, हिकु मिनट। हाँ हिते ॻाल्हायोसि हिकु मिनट। बुरा, वज़ीराणी साहब। हाँ वज़ीराणी साहब। हाँ बुरा जी। यार मिनिस्टर तो पहिरीं मञे कोन पियो। अच्छा। पर जीअं तीअं करे खेसि मञायो आहे। अच्छा अच्छा साहब। हाणे तूं पंहिंजनि दोस्तनि खे चओ त तव्हांजो प्रोग्राम साॻी तारीख़ ते थी सघे थो। अच्छा, असांजो प्रोग्राम साॻी तारीख़ ते थी सघे थो? साहब महिरबानी, साहब महिरबानी। तो हाणे ख़ुशि आहीं न? ॾाढो ख़ुशि आहियां साहब, मां ॾाढो ख़ुशि आहियां। अरे पर बुरा, तूं बि इन प्रोग्राम में भाग वठी थो की न? हाँ हाँ साहब, भाग वठणो ई पवंदो न। तव्हां कमु कयो त मूंखे भाग वठणो ई पवंदो साहब। साहब तव्हां मूं ग़रीब जी लजपत रखियो, उन लाइ महिरबानी साहब। चङो बुरा, अचिजांइ सांझीअ जो। हा हा चङो चङो, मां शाम जो अचां थो। महिरबानी साहब। अचु सदा अचु। महिरबानी। ओके। अरे 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 मुंहिंजा बुरल यार, तो त असांजी अॼु इज़त बचाए छॾी बुरा। यार ॾिठो ॾिठो हिन बुरल अॼु असांजी इज़त बचाए छॾी। बुरा सच पुछी त तुंहिंजे अॻियां पाण खे ॾाढो नंढो पियो महसूसु करियां। बुरा, असीं अहंकार में अंधा थी विया हुआसीं। असांखे माफ़ कजांइ बुरा। हाँ बुरा। अरे अदी माफ़ी छो था वठो पिया? अरे तव्हांखे मूंखां वठणा ई आहिनि न, त खीचा पापड़ वठंदा कयो। माफ़ी में छा थियणो आहे? हाणे तव्हां बीठा आहियो, हलो हली प्रोग्राम जी तयारियूं कयो। पर बुरा, तोखे मञणो पवंदो, अॼु तूं असांजी इज़त बचाए वरिती यार। पर हिकु ॻाल्हि सम्झ में कोन आई यार, त हिन वज़ीराणीअ खे तूं कीअं सुञाणी? दीवान साहब, गरीब आहियां, पर गरीब ॼायो कोन हुउसि। हिकु ज़मींदार जे घर में जनमु थियो। मुंहिंजो पिता ऐं वज़ीराणी जो पिता पाण में दोस्त हुआ। असां ॿई वज़ीराणीअ मां गॾु पढ़ंदा हुआसीं, गॾु स्कूल में पढ़णु लिखणु रांदियूं करणु मौज मस्ती करणु। वज़ीराणी पढ़ण में होशियारु हो ऐं मां नाटकनि में हिसो वठंदो हुउसि, अनाउंसमेंट कंदो हुउसि, चर्चा ॿुधाईंदो हुउसि, मौज मस्ती कंदो हुउसि। सभु चङी तरह मौज मस्ती में हली रहियो। अचानक विरहाङो थियो, सभु टिड़ी पखिड़िजी वियो। वज़ीराणी साहब बि असां खां अलॻि थी विया। असां अची कैंप में रहियासीं। मां ऐं बाबा ग़रीबी जो सदमो सही कोन सघिया ऐं राह रवानी वठी रमंदा रहिया। मां मुंहिंजो बदनड़ी भेनरूं अकेला पढ़ाई छॾे लोकल गाॾी में गोलियूं बिस्किट उठणु शुरू कया। पर नंढी भेनरुनि खे पढ़ाई लिखाई वॾो कयूं पंहिंजे हथनि सां, उन्हनि जूं शादियूं करायूं। निहाणियुनि मूंखे फुल्कनि पचाइण सां गॾोगॾु खीचा पापड़ बि ठाहिणु सेखारे छॾिया।
खीचा पापड़ा करण लाइ घर वञण लॻुसि। पुराणो दोस्त वज़ीराणी भी मिलियो ऐं नवनि दोस्तनि सां बि सुञाणप थी वई। दीवान साहब घर घर वेंदो आहियां, घर घर जी कहाणी ख़बर अथव। हितां जी ॻाल्हि हुते न करे ॿुधाईंदो आहियां जीअं माण्हू मिसाल सम्झी करे पंहिंजे घर में ठहिकी हलनि। पर माण्हू सम्झनि था मां बिछापड़ो आहियां। हितां जी ॻाल्हि हुते कंदो आहियां। मां बिछापड़ो न आहियां, ग़रीब आहियां। छा ग़रीब हुअणु गुनाह आहे, ॾोह आहे? सभु खां सभु नफ़रत था कनि। पूरा गरीब जण गुनाह न आहे, पूरा गरीब जण गुनाह न आहे। शांति पूरा, शांति शांति। अल्लाह तो दीवान साहब कॾहिं कुझु कमु हुजेव न इन सेवक खे यादि ज़रूरु कजो। अरे कुझु छो, घणा ई कम आहे। अच्छा अच्छा हालत जी छबो लॻाइणो आहे। छबो न, सॼो प्रोग्राम ही तोखे संभालणो आहे। हाँ तो चयो न तू नंढे हूंदे अनाउंसमेंट वग़ैरह सभु कंदो आहे। हाँ तो तोखे गंगा सां गॾु मिली करे अनाउंसमेंट जो सॼो प्रोग्राम वधाइणो आहे। तोखे छा छा करिणो आहे गंगा तोखे सभु ॿुधाईंदी। ऐं ॿुध, तू त प्रोग्राम में ईंदे सही, पर तोखे मिस्टर वज़ीराणी खे बि पाण सां गॾु वठी अचणो आहे। हा बुरा, ॾिस तू अॼु शाम जो हुनजे घर वञण वारो आहीं न, सो तू हुनखे असांजे पाण इन्विटेशन ॾिजांइ ऐं कीअं बि करे तू हुनखे पाण सां गॾु शाम जो वठी अचिजांइ। बुरा ॾिस ज़रूरु वठी ईंदुसि, ज़रूरु वठी। चओ ॾिस बुरा, वज़ीराणी खे वठी अचणु न भुलिजांइ। भाऊ हिन भूरे त असांजो अखियूं खोले छॾियो। हा यार, अॼु हिन भूरे जे करे असांजी इज़त बची वई। हाणे अखियूं खुले न। हा हाणे ॿुधाए तू प्रोग्राम में छा कंदे? मां हाल जे ॿाहिरां पंहिंजे ग्रुप जो बैनर लॻाईंदुसि। हाल जे ॿाहिरां? हा मथे मथे ग्रुप जो बैनर लॻाईंदे? हा पंहिंजो कद ॾिठो अथई? 2.5 फुट 2 इंच। हाँ कीअं लॻाईंदे हुते बैनर? अरे मां स्टूल पे चढ़ी लॻाईंदुसि। अच्छा हा तू चढ़ी लॻाईंदे? हा ठीकु आहे लॻाए ॾेखार। हींअर तो लॻाए ॾेखार। हा ॾेखार। हा भॼंदो त कोन? न न कोन भॼंदो, तूं चढ़। हा हीअं ॾिसां। हा अरे परियां ॾिठमि त लॻो त का इंड लठ आहे, अॻियां अची ॾिठमि त डालूअ जो अगट आहे। बोलू ये ते हद थी वई, तो मुंहिंजे इज़त में हथ विझी छॾियो। अरे न यार तुंहिंजो अगट आहे न जो ॿाहिरि लटके पियो हुनखे अंदरि कयो। मूंखे जे गुस्सो आयो न त इहो ई अगट कढी फांसी ॾेई छॾींदोसीं। अच्छा हा इहो ई अगट करी मूंखे फांसी ॾींदे? हा पको? हा ठीकु आहे मां हिते वेठो आहियां, मूंखे फांसी ॾे। हा सूबट आहियां, चरियो कोन आहियां। अच्छा हे अगट लाइ जे मुंहिंजी सुथण लही वञे मां ॿिए पूरे खाइण जो लाइक़ न रहां। हल हली पंहिंजो कमु कर, वक़्तु अची भरियो आहे। हाँ वक़्तु अची भरियो आहे? छा थियो? डिलीवरी करण वारो आहीं छा? ॾिस कमो मज़ाक न कर, मां सूरत में आहियां हिते। डिलीवरीअ में त सूर पवंदा ई आहिनि न। ॾिस वाह 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 वाह। अरे यार गुस्से में तू त एॾो सुहिणो थो लॻी न। जेकॾहिं पुष्पा सां शादी न कई हुजे त कसम न मां मूंसां करी आहे। हा तोसां। अच अच त अरे 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 बात खिल मस्ती घणी थी, पर वक़्त जे पाबंदीअ जो ख्यालु रखणु न भुलिजो। अरे भाऊ वक़्त जे पाबंदी जो ख्यालु आहे, न 1 मिंट अॻियां न 1 मिंट पोइ। हा सत माना सत। सत माना सत। हाँ अरे भाभी छाल छाल चले खणी आई है? अरे सबा कालो जी वरी शादी कराई जा। अरे बिसरी आई है? हां ॾिस सभिनी साम्हूं मूंखां गार गार न कराए। अरे बागी ही कंहिंजे ॾाजे जो थाल आहे? ही हिकु कीमती थाल आहे। हां अच्छा त हिन दर्शन त कराए बाबा। हा भाई ढकी खोलियो त असीं दीदार कयूं। हिन जो ढक हींअर न खुलंदो। त हिन जो ढक तॾहिं खुलंदो जॾहिं असांजो प्रोग्राम थींदो। यानी
आयूं ओ सुहिणा असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ भेनर असीं बि कुझु आयूं दुनिया खे ॾेखारींदासीं ओ दुनिया खे ॾेखारींदासीं चीज़ असीं छायूं असीं बि कुझु आयूं ओ भेनर असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ भेनर असीं बि कुझु आयूं अंदर आहिन लिकल असां में शाह सचल सामी रूहल अल्लाह रखी भागी जिवणी कवर चंद्र ब्रह्मानंद रांझल गाइण नचण सीधा चाहियूं गाइण नचण सीधा चाहियूं असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ भेनर असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ सुहिणा असीं बि कुझु आयूं अकुल फहम असां में असां अंदर आत्म बल आहे हर मिसाइल हर मुश्किलात जो पंहिंजे हथन में ही हल आहे बुज़ुर्ग ॾेह जा ॾाहा ॾायूं बुज़ुर्ग ॾेह जा ॾाहा ॾायूं असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ सुहिणा असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ भेनर असीं बि कुझु आयूं चाहींदे छो कुछ न करियो था अन्या भी ख्वाहिश रवा दवा सब कुछ हूंदे कुछ भी नायूं दिलुन अंदर जज्बात जवा नए जीअण लाइ नगरी ठायूं नए जीअण लाइ नगरी ठायूं असीं भी कुछ आयूं असीं भी कुछ आयूं ओ भेनर असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ सुहिणा असीं बि कुझु आयूं मोहन दड़े जी सभ्यता जा सिंधु दरिया जा वारस आयूं नए नस्ल खे सोन बणायूं पत्थर नायूं पारस आयूं आस उमेद वफा छो लायूं आस उमेद वफा छो लायूं असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ भेनर असीं बि कुझु आयूं असीं बि कुझु आयूं ओ भेनर असीं बि कुझु आयूं
दुनिया के ॾेखारींदासीं ओ दुनिया के ॾेखारींदासीं चीज़ असीं ठाहियूं असीं भी कुछ आयूं ओ भेनर असीं भी कुछ आयूं असीं भी कुछ आयूं ओ भेनर असीं भी कुछ आयूं। ही हुई असांजे प्रोग्राम जी शुरूआत। अनिला सुंदर ऐं हुन जा साथी जिन तव्हांखे नृत्य ॾेखारियो असीं भी कुछ आयूं। अरे गंगा भेण वरी हिकु नओं थाल आहे छा? थाल मथां थाल ॾाजो बाजो आयो आहे छा कंहिंजो? इन थाल में तई हिकु राज। राज? अच्छा वो राज खोलण लाइ कंहिंखे थी घुराई भला? इन राज खे खोलण लाइ मां घुरायां थी बल्लूमल ऐं पुष्पा खे। अचो भाई त असां बि ॾिसूं इहो राज कहिड़ो आहे। आया 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 अचो। खुल जा सिम सिम। खुल जा सिम सिम। अरे वाह वाह कंहिंजो फोटो आहे? अरे वाह 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 भगत जी जो आई भगत जी ड्रेस तो पाईंदी ही सही न। हाणे खाली ही फोटो तई भगत कंवरराम जो। हाँ भक्तन जे गुरु अमर शहीद भगत कंवरराम जो। हाणे खाली फोटो ॾेखारींदी रहंदी या कुछ अहिड़ो? तरस बाबा तरस भगत भी थी ॾेखारे। अच्छा तूं भगत कंदी आहीं? जिनके मां सेखारियो आहे कीअं रिझायां तोखे कीअं परछायां। दस को दां त पेश आहे भगत पेश कंदड़ अनिला सुंदर ऐं संदन साथी कीअं रिझायां तोखे कीअं परछायां। कीअं रिझायां तोखे कीअं परछायां कीअं रिझायां तोखे कीअं परछायां कीअं रिझायां कीअं परछायां दस कोड़ा हरे राम। याथियां मोमिन पाक नमाज़ी जंहिंमें जानब तू थी राज़ी। याथियां मोमिन पाक नमाज़ी जंहिंमें जानब तू थी राज़ी। भलो जाए जुराया कि नसर रोने वाया जाए जुराया कि नसर रोने वाया। कीअं रिझाया तोखे कीअं परछायां कीअं रिझाया कीअं परछायां रस कोड़ा याथियां हिंदू पूजा बुत खाने काशी द्वारे गंगा स्नाने। याथियां हिंदू पूजा बुत खाने काशी द्वारे गंगा स्नाने। भलो जरियो पाया कि न तिलक लगाया जड़ियों पाया कि न तिलक लगाया। कीअं रिझाया तोखे कीअं परछायां कीअं रिझाया ओ कीअं परछायां रस कोड़ा वो
दस को दाम। हाथियां नाचू पैरियां पेशवाजी दुकर धमचर साज आवाजी। हाथियां नाचू पैरियां पेशवाजी दुकर धमचर साज आवाजी। बनो याठियां नाचू पैरियां पेशवाजी दुकर धमचर साज आवाजी। फिर री पाया कि न छेर चमकाया, फिर री पाया कि न छेर चमकाया। किया रिझाया तो किया परछाया, किया रिझाया ओ किया परछाया। रस कोड़ा रस कोड़ा अचत प्यारल करियो परचाव साण सलेमान जे करियो सरचाव। अचत प्यारल करियो परचाव साण सलेमान जे करियो सरचाव। बनो नायक नाया तब तो जड़ी आया, नायक नाया तब तो जड़ी आया। किया रिझाया तो किया परछाया, किया रिझाया किया परछाया। दस कोड़ा दस कोड़ा किया रिझाया तो किया परछाया, किया रिझाया तो किया परछाया। दस कोड़ा दस कोड़ा हरे राम। किया रिझाया तो किया परछाया। ओ गंगा एक तो वरी एक नओ थाल। हाँ बुरा हाँ किए मजो अचे तो ना। हाँ, मज़ो तो अचे ही तो न। थाल में जादू वांगुरु अलॻि अलॻि इसम था निकिरनि पिया। अच्छा भला ही थाल खोलण लाइ असां कंहिंखे घुरायूं? ही थाल खोलण लाइ डालूमल ऐं पारी। डालूमल कहिड़ो सूबत डालूमल? हा भाई हलियो अचे डालूमल, डालूमल ऐं पारपाती आयो आयो। अगरि बराबरि आहे न दादा? हाँ खोलो खुल जा सेम से। अरे वाह सिंध जो नक्शो एक दफ़ो वरी जेको असांखे सिंध जी यादि तो ॾियारे। भेण गंगा तव्हां सिंध में किथे रहंदा? सखर में। हाँ बराबर। ऐं हिते तव्हांजा पेका किथे? हिते या हुते? पेका तो विरांगी का पोइ हिते ही आया हूंदा ना? हाँ ये तो सावरा भी आया हुया। हाँ सावरा तो मुंबई में आहिनि, मूंखे ख़बर आहे। खीचा पापड़ खाई खाई वॾा थिया आहिनि। सिकंदराबाद में। अरे बुरा अरे सिंध हुजे या हिंद हुजे जिते भी असांजा सिंधी आहिनि उते तो मेला वलाखड़ा लगंदा ही रहंदा आहिनि। अच्छा तो छो न असीं सिंधी भी हिते हिकिड़ो मेलो मल्हायूं ऐं दिलि खोले चऊं हिंदू हुजे या सिंध हुजे जिते भी जहिड़ी मुंद हुजे सिंधियुनि जा मेला ओ मेला मेला लगंदा ही रहंदा। त पेश आहे सिंधियुनि जा मेला। वाकई ॿारनि सिंध यादि ॾियारी, सिंधियुनि जा मेला यादि ॾियारिया। ओ गंगा वरी हिकु थाल
चमत्कार चमत्कार। हाणे छो न हिन थाल जो घूंघट गरीब भूरो ई खोले। मां तो तोखे ई चवण वारी हुयसि, पाणे ई चई छॾे। ठीक आहे पाणी चओ। खुल जा थाल भी केड़ो थाल खोलियो। गंगा विचार छा अथई, सभिनि खे टोपी पाराइण वारी आई छा? अरे पूरा तोखे ख़बर न अथई अॼुकल्ह टोपी केर पाईंदा आहिनि? केर? अॼुकल्ह जा छोकिरा ऐं छोकिरियूं जेके आहिनि न कीअं पंहिंजे माउ पीउ खे टोपी पाईंदा आहिनि, ख़बर अथई? अच्छा पूरा इहो ॿुधाए तूं कॾहिं कॉलेज वॉलेज स्कूल विस्कूल वियो है? सभिनि खे ख़बर आहे मूंखे स्कूल छॾणो पियो। अच्छा यानी तू कॉलेज वए ही न। अच्छा फिल्म त ॾिसंदो हूंदे न? हां ये फिल्मों में थोड़ो घणो ॾिसंदो आहियां। हां ॾिसंदो है न कीअं छोकिरा छोकिरियूं पाण खे इशारो कंदा कीअं कंदा आहिनि भला ॿुधाए? हाणे मां कीअं चवां, मूंखे शर्म तो। अए हाय कुर्बान वञा तुंहिंजी न शर्म थी। तुम भी नखरा ईअं थी करीं जीअं अॼुकल्ह जा नवां छोकिरा ऐं छोकिरियूं कंदियूं आहिनि। अरे छा कयूं, बुढ़ापे में अची करे प्रोग्राम था कयूं त छोकिरनि ऐं छोकिरियुनि जा इशारा त ॾिसणा पवंदा न। खाली असां हिक ॿिए खे इशारा कंदा रहंदासीं, असांजे पंहिंजे दर्शकनि खे ॿियो जवाननि जा कुझु इशारा ॾेखारींदासीं। हा अचो त ॾिसो हिन कवालीअ में कीअं छोकिरा ऐं छोकिरियूं इशारा करे रहिया आहिनि। त जल्दी ॾेखारियो असांखे कवाली। हलो 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 हलो। असांजी हसीननि खे तकण जी आदत, उफ़ असांजी हसीननि खे तकण जी आदत, उफ़ असांजी हसीननि खे तकण जी आदत, शल पै हुस्न ते हिन रीत मरण जी आदत, शल पै हुस्न ते हिन रीत मरण जी आदत। असांजी हसीननि खे तकण जी आदत, शल पै हुस्न ते हिन रीत मरण जी आदत। ओ सिधो सब खे ॿुधाइण वारी, पोपटियूं आही पढ़ाइण वारी, पंहिंजी दिलि मूं खां छॾाए ॾेखार, हथ मंझां पांध छॾाइण वारी, छा कंदा हाणे ही वारनि जा नांग, ॾारीअ में वार ॿधाइण वारी, ॾिस सद शम्मा जो परवाने लाइ, खुजले पेई जलाइण वारी,
हुस्न खे केर चवे थो त हसद थींदो नाहे शमा खे आहे अज़ल खां ई जलण जी आदत शमा खे आहे अज़ल खां ई जलण जी आदत शमा खे आहे अज़ल खां ई जलण जी आदत शमा खे आहे अज़ल खां ई जलण जी आदत हाय हाय के साड़ अखियूं चार करण जी आदत थी वई आहे मूंखे पाण भुलण जी आदत खुदरी रोशनी को दे त सही शमा वांगुर कोई जले त सही छात लुत्फ इश्क जी मैं जो हिक दफ़ो कोई पर चखे त सही आदमी हूंद थी पवे इंसान इश्क हुन खे नसीब थे त सही हुन को हुन खे छॾे हुए न का हुन खे छॾे हाय रे आहे बुरी इश्क करण जी आदत हाय रे आहे बुरी इश्क करण जी आदत हाय रे आहे बुरी इश्क करण जी आदत उफ़ सां जी हसीनन खे तकण जी आदत शल पे हुस्न ते हिन रीत मरण जी आदत इश्क जो नाव को वठे त सही आग सां रांद को करे त सही इश्क को खेल नाहे ॿारन जो पहिरीं कूड़े में को बचे त सही पाण खे चीज़ सम्झे पोइ पहिरीं शिकल आईन में ॾिसे त सही हुस्न ते नाज़ पोइ करे पहिरीं मुर्क हिकड़ीअ सां दिल खसे त सही मुंहिंजूं ॻाल्हियूं न कॾहिं दिल में कंदी कर प्यारी छो त पंहिंजनि खे अथम मूं ते चवण जी आदत छो त पंहिंजनि खे अथम मूं ते चवण जी आदत छो त पंहिंजनि खे अथम मूं ते चवण जी आदत छो त पंहिंजनि खे अथम मूं ते चवण जी आदत हाय हाय के साड़ अखियूं चार करण जी आदत थी वई आहे मूंखे पाण भुलण जी आदत हुस्न दिल खे बि प्यार कर प्यारा बाहिरे हुस्न ते न मर प्यारा तोखे छा को मरे खणी के जिए तू छो कंहिंजी लही ख़बर प्यारा तुंहिंजो हर शर्त मूंखे आ मंज़ूर तू रुगो खोल ॻाल्हि कर प्यारा तू न आहे त तुंहिंजे खत जे लाइ रोज़ रहंदसि मां मुंतज़र प्यारा तू अची या नहीं हो तो ते छॾियल आ प्यारा पाण खे नाहे कंहिंखे ज़ोर भरण जी आदत 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 हाय उफ़ सां जी हसीनन खे तकण जी आदत शल पे हुस्न ते हिन रीत मरण जी आदत
महबूब ऐ ही घर प्यारी पंज किस्मत ते फखुर कर प्यारी हिकड़ी दिल ऐ हजार ते रंदा केसी सीनो कबोस पर प्यारी के बिए जो त एडा सूरस है आहे मुझो यही जिगर प्यारी ऊंच तो मुर्गी छोड़ने निर्मल दिल मां कह जो थियो गुजर प्यारी एड़ा महबूब मनाइण जा मिलन हा कीअं वजह पाछो की न हुजे कंहिंखे रुसण जी आदत 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 खुल जा सिम सिम। अरे वाह 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 हिन मां निकती आहे जोत। बुरा तू फिनिक्स पखी जो नालो ॿुधो अथई? गंगा भेण नालो तो ॿुधो आहे भले पढ़ियल घटि आहियां पर हितां हुतां नालो ॿुधो आहे। तूं हिन जे बारे में थोरो वधीक ॿुधाई त? चवंदा आहिनि कि फिनिक्स पखी मरी मरी वरी जीअंदो आहे। हाँ भले उनखे मारे छॾियो वरी जीअरो थींदो आहे। इन करे असांजे सिंधियुनि खे हिन फिनिक्स पखीअ सां कंपेयर कयो वेंदो आहे। अच्छा 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 यानी त असांजी ज़िंदगी में केतिरियूं बि लाहियूं चाढ़ियूं अचनि विरहाङो थियो घणियूं लाहियूं चाढ़ियूं आहियूं घणा ई ॾुख ॾिठासीं उन खां पोइ बि असां सिंधियुनि हिमत कोन हारी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी ए खाक के सोन बनाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी 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 ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी।
सामीअ जे वरसे वारा, शाह सजन सामीअ जे वरसे वारा। नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा, नस नस में बहे थी जिंजे सिंधु धारा। थी रहन मलीर में मारुअड़ा, है झर जंगल में झांगियड़ा। थी रहन मलीर में मारुअड़ा, है झर जंगल में झांगियड़ा। पर पटखे बागु बनाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। प्रेम भाव एके सारहदा जग में, प्रेम भाव एके सारहदा जग में। मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में, मेहनत जो भाव भरल जिन जे रग रग में। सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुछ ॾींदा है कुछ पाईंदा। सभिनी सां प्रेम वधाईंदा, कुछ ॾींदा है कुछ पाईंदा। संसार में प्रेम वधाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। मोहन जे दड़े जा दबजी ऊंचा रहंदा, मोहन जे दड़े जा दबजी ऊंचा रहंदा। तूफान जिलजिला सूर ऐ सख्तियों सहंदा, तूफान जिलजिला सूर ऐ सख्तियों सहंदा। हे मोजा फांसी खाईंदा, तब मुर्गी मुर्गी गाईंदा। हे मोजा फांसी खाईंदा, तब मुर्गी मुर्गी गाईंदा। हे बुलंदे कंध कपाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी, आंधीअ में जोत जगाइण वारा सिंधी। ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी, ऐं खाक के सोन बनाइण वारा सिंधी। आंधीअ में जोत जगाइण